सोट सांवल जाबर जे माण्हुनि जो हाल हवाल ई नाहे ॾिनो। बात खोलाई उन्हनि जो या न? सोट मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे न त हिन वक़्त ताईं सांवल उनजो वात खोलराए चुको हूंदो। सोट मां बि इन इंतज़ार में आहियां त असांखे जाबर जो ॾस मिले। सभिनि खां पहिरियां इन उठ खे लुटाइणो आहे। बाक़ी अकबर खान सलाम मुश्किलात न आहे। सोट इहो अकबर ख़ान हितां जा माण्हू पाण सां मिलाए चुको आहे। इन ई करे पंहिंजी जान खे बि थोरो घणो ख़तरो आहे। मूंखे त इहो बि शक थिए थो त इहो टुंडो किथे जाबर सां त नाहे मिलियल, छो त शेरल वारा जाबर सां मिलियल आहिनि, त पोइ रूंडो बि उन्हनि सां ई गॾु हूंदो। सोट इन में शक न बल्कि पक सम्झे। रूंडो त हिकु शैतान माण्हू आहे, उन मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। जेसीं ताईं इहो कमीनो रूंडो शैतानगिरी नाहे कंदो न, इन कमीने खे त मानी बि हज़म नाहे थींदी। सोट जेकॾहिं ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी आहे न, नंढे वॾे दुश्मन खे ख़तमु करणो पवंदो, पोइ ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।